रहीम। यह है पडीदन शहर शेख हाउस, शेख अब्दुल हादी हाउस। यह शेख अब्दुल हादी जी बिल्डिंग है। माशाअल्लाह ज़बरदस्त, मौसम सुठी लगी पई आहे, आसमान दे बादल। यो मिस्टर अब्दुल कयूम राजपर साहब टेलर मास्टर, मेहरबानी संदस। माशाअल्लाह अब्दुल कयूम राजपर साहब टेलर मास्टर। यह गली आहे अब्दुल हादी शेखारी गली आहे। हिते डॉक्टर मोहम्मद अली क्लिनिक आहे। यो साम्हूं शेख हाउस आहे। अॼु डॉक्टर मोहम्मद अली वटि पिया अचूं इंटरव्यू करण जे लाइ, हुनजे करे ई थोरो ॿाहिरि हिसो असां चयो त फिल्म बंदि कयूं। हे सिंधी प्राइमरी स्कूल वारी घिटी आहे, मंकी हाउस रोड हेठि आहे। अब्दुल कयूम राजपर टेलर मास्टर। very young बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। बहुत नाज़रीन, मां नज़ीर अहमद अंसारी ऐं अॼोकी शख़्सियत जेका ॻाल्हि ॿोल प्रोग्राम में मौजूदु आहे सा आहे डॉक्टर मोहम्मद अली साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी भाउ साईं छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह। सही आहे। शुक्र केतिरो वक़्तु गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह। ठीकु ठाक। अल्लाह जा एहसान। साईं हाणे तव्हां पहिरियों बसि नंढिड़ो सुवाल था कयूं असां हा। त तव्हां इहो साईं ॿुधायो त पडीदन शहर में तव्हांजो बचपन कीअं गुज़रियो? हाई स्कूल में ॿियो दोस्त हूंदा? हाई स्कूल प्राइमरी जो न ॿुधायां, भली ॿुधायो। प्राइमरी जो स्कूल में वक़्त सां तमामु भलो गुज़रियो, पर असांजा जेके प्राइमरी जा उस्ताद हूंदा हुआ, असां उनजा शागिर्द कोन हूंदा हुआसीं, उन्हनि जी औलाद हूंदी। तव्हांखे बि इन ॻाल्हि जी ख़बर हूंदी। बेशक। हिते उस्ताद बचल ख़ान तमामु बहितरीनु माण्हू, हेड मास्टर हूंदो, मुख़्तलिफ़ उस्ताद आया विया, पर हू हिकिड़ो वरी पोइ असांजो तमामु मुरबी ऐं महिरबानी उस्ताद ग़ुलाम क़ादिर मरी, हुननि खे बचनि जो मुस्तक़बिल लाइ ऐं उन खां पोइ प्लस इख़लाक़ लाइ वॾो दर्ज़ हूंदो ऐं वॾी उनजी लाइ लुक आफ्टर कंदा हुआ। त बचो असां वटि वञे त कंहिं लोफर वटि न वञे, ऐं को छोकिरो को ॿार उनखे होटल ते बि ॾिसण में ईंदो हुओ, उनखां पुछंदा अबा तूं फलाणी जात छो बि थिए? सुबुह जो पुछा थींदी त तूं फलाणी जात छो बि थिए? हिकु ॾींहुं माउ ईंदो 8-15 ॾींहं रेलवे स्टेशन ते अॻिते मिलंदो हुओ कोयलो, जाम। उहो मां साइकिल ते खणी ईंदो हुउसि जॾहिं पढ़ंदो हुउसि, त उते मूंखे उस्ताद ॾिठो, मुंहिंजे वालिद सां अची उनखे इंक्वायरी कई, तुंहिंजो पुटु हुन पासे छो वियो? माना हेॾी हुननि जी नज़र हुई। हाई स्कूल में जॾहिं असां दाख़िल थियासीं, पढ़ियासीं, असांजी ख़ुशनसीबी आई, उते बि उस्ताद असांखे तमामु भला मिलिया। उस्ताद बख़्शण ख़ान मशहूरु नालो आहे ऐं इंतिहाई ख़लीक़, महिरबान, नरम तबियत, ऐं जे कंहिं स्टूडेंट वञे असैम्बली में ॾिसंदो हो त इहो उघाड़े पेरा
गुरबत हुई हुन टाइम में असां जेॾी महिल 6 में पहुतासीं असां सां गॾु छोकिरा हूंदा हुआ 14 15 साल जा जवान पढ़ाई घटि ई देरि सां वॾा हूंदा हा। दाख़िल देरि सां थींदा उन वक़्तु चौपल बि उनखे पंहिंजी गीते में वठी ॾींदो रांदि लाइ जेको सामान गवर्नमेंट हुनखे साईं खे ॾींदी मुकमल तौरु असांखे मिलंदो हो बैडमिंटन जो बैट मिलंदा रांदि जा क्रिकेट बि थींदी हुई बैडमिंटन बि थींदी डिसिप्लिन बि ज़िले लेवल ते असां मैच खेॾियासीं स्कूल जी तरफ़ों माशाअल्लाह सवाइ नवाब साहिब जे हर कंहिंखे असां हारायोसीं मेरापुर खे दौड़ खे पढ़ीदड़ सुपर माशाअल्लाह अहिड़ा क्वालिटी वारा छोकिरा हूंदा ज़ाती असांखे तवजा जेकी उस्ताद अब्दुल रहम जी हूंदी माशाअल्लाह इम्तिहान खां 2 महीना अॻु में सॼी क्लास खे मोकल बंदि बाबा हली छबर ते वियो उते गजरूं बि खाओ पुखियल हुयूं ऐं पोइ उन्हनि खे 2 कलाक सॼी क्लास खे फीस बि ॾियण ट्यूशन बि कोई कापी जो रुझान कोन हो न तसवर ई कोन हो पेपर सवालनामो बि जे असां वरी पुछंदा हुआसीं बि साईं चढ़े थो सॼो साल मथो आहे हीअं छा थो पुछी तोखे सवालनामो पढ़णु कोन थो अचे का न सिफारिश हूंदी न ॻाल्हि हूंदी न ख़बर हूंदी पंहिंजी महिनत ते असां पास थियासीं असांजो जेके 10 छोकिरनि जो ग्रुप हो अलाह जी महिरबानी सां वरी प्रैक्टिकल लाइफ में टॉप ते वियासीं को डॉक्टर थियो को इंजीनियर थियो हा सफ़दर ठही डॉक्टर इस्लाम ठही सम्झे साईं मुनवर हिकिड़ो छोकिरो हूंदो हो मोहम्मद अली लाशारी ऑपरेटर हो इहो मुंहिंजो क्लास थियो ॿियो अलाह तोखे चङाई करे उस्ताद ग़ुलाम मुस्तफ़ा जेको हींअर अलाह हुनखे नवाज़ियो आहे दीन जे लाइ मस्जिद में वेठो आहे राजपाल साहिबु मुलो इहो बि असांजे क्लास फेलो हूंदो हो 3 किकियूं असां सां रुॻो क्लास में पढ़ंदियूं हुयूं रुझान घणो छो स्टेशन जी हुयूं गवर्नमेंट मुलाज़िम जी किकियूं हुयूं पर स्कूल जो वक़्तु असां तमामु भलो हुयो उन खां पोइ वधीक तालीम हासिलु कई जाम मिलिया बनीर में इंटर में उतां कयो उन खां पोइ हेमोपैथिक जी मां डिग्री वरिती पोइ उन लाइ नवाब साहिब में 5 साल मां वेंदो हुउसि उतां मूं पढ़ायो उतां पढ़ियो उतां मूंखे उहा डिग्री मिली साईं भला इहो शुरूअ में जेको पढ़ीदड़ अचणु थियो तव्हांजो ख़ानदान जो उहो भला इतफ़ाक़िया हुयो या तव्हां सोचे सम्झी आयो त हाणे पढ़ीदड़ ई रहणो इतफ़ाक़िया अच्छा उहो कीअं थियो त वो वालिद साहब जी नौकरी हुई सरकारी वो जीअं पाकिस्तान सां ई आया वालिद साहब आयो हुओ 54 में आयो पाकिस्तान हितां हिते पहुतो हा उहो बहरी जहाज़ में लिकी आयो हो उते गवर्नमेंट खे मतलूब हुयो कातिल जे तौर ते अंग्रेज़ खे मारे छॾियो कंहिं ॻाल्हि त पोइ उनखे ख़बर हुई छो त हू उनखे बहरी जहाज़ में खणी आया लिकाए निकिरी आयो कराची लथो त उते इनखे हिकिड़ो दोस्त मिलियो मिर्ज़ा नाले इनखे बाबे साईं खे नौकिरी वठी ॾिनी पोइ चई सऊदी ते चई बिस्मिल्लाह छो न वेंदी नौकिरी आहे पोइ 3 साल अञा सऊदी में रहियो 3 हज बि कई त बाद हुन सां उन टाइम में वॾो भाउ मुंहिंजो हुयो बाबे साईं सां गॾु सरफराज़ नाले हू हीअं गुज़ारे वियो आहे इहे पोइ वालिद साहिबु वापसि आया त हिनखे पोस्टिंग मिली नवाब साहिब जो इंचार्ज कयो पोइ उतां ट्रांसफर थियो पढ़ीदड़ में हिते ड्यूटी कई पोइ हिते ज़ाती वजूहात ते इस्तीफ़ा ॾेई हिते पंहिंजी क्लिनिक खोली अलाह पंहिंजी खोली अलाह नवाज़ियो हुनखे हिन ॻाल्हि में घोड़े ते टांगे ते पंधु राति ॾींहुं उन टाइम ताईं डॉक्टर जी ख़िदमत हुई कमाई न हुई डॉक्टर इज़त बि हूंदी कमर्शियल न हुयो हीअं त कमर्शियलाइज़ थी वई आहे सेंटर ठहिया आहिनि हुजे हॾी बीमारी कढी था छॾनि अंडरा तव्हांजो वालिद साहिबु कॾहिं आयो हिते पढ़ीदड़ 56 में त पाकिस्तान आयो बाक़ी हू डेट मूंखे यादि न आहे बाक़ी मां हिते जाओ आहे 57 में मां पढ़ीदड़ में तव्हांजे वालिद साहिबु आहे त पोइ पढ़ीदड़ जो ई थी वियो पढ़ीदड़ हुनजो थी वियो हू पढ़ीदड़ हुनखे थिए थो पंहिंजो
प्यार मिलियो, एतिरो हुनजी इज़त मिली अलाह जी महिरबानी सां। अच्छा, तव्हांजे नालनि जे आख़िरी में बसि दरबारी लफ़्ज़ लिखियलु हूंदो आहे, इहो असांखे थोरो वज़ाहत करे हा साईं, असां सैयद हुदायत जा माशाअल्लाह। शाह विलायत जो दरबार आहे आगरे में। जी साईं, शाह विलायत बुज़ुर्ग शाह विलायत हा आगरे वारो। आगरे हींअर बि उहो मौजूदु आहे, उन हू दरगाह जो इंचार्ज जेको आहे मुंहिंजो सौटु आहे। माशाअल्लाह। पोइ उन जे निस्बत सां असां दरबारी थियासीं, असां कंदा हुआसीं ख़िदमत। सही सही। असल में सैयद हो, सैयद शाकिर अली दरबारी, मोहम्मद अली दरबारी, पर असां इन जो प्रोपगंडा न कयो। इज़त ॾियण वारी अलाह जी ज़ात आहे, उनजो अहसान आहे। मौला मूंखे हज ॿ कराए छॾिया, हाज़िरी कराए छॾी, इहा वधि में वधि मुंहिंजो नेमत आहे अलाह जी मुंहिंजे लाइ। अच्छा, हिंदुस्तान में तव्हां पर आगरे में प्यारा हो या ॿिए शहर न में? मूंखे मां कॾहिं बि कोन वियो वाल साहब- आगरे में रहंदा आगरा। आगरे माना मिट माइट ॿी सॼी रिहाइश हुते आगरा। टोटल माना सॼो ख़ानदान असांजो आगरा में रहंदो हो। सॼो उते माना हू दरगाह आहे, उनजा इंचार्ज हो दरगाह जे वसीला। उहो हींअर बि आहे, असां वटि ई आहे। मुंहिंजो सौटु आहे उहो ज़फ़र नाले, उहो हींअर सिंधा उते। अच्छा, हिन वक़्तु तव्हांजा मिट माइट आहिनि हुते जिनजी ॻाल्हि कयो हा था? हा इंडिया में सां राब्तो न को राब्तो न। अचण वञण न हिकु ॾींहुं दफ़ा हू सौटु मूं वारो जेको दरगाह जो पीर आहे, हा। उहो हिकु ॾींहुं दफ़ा पाकिस्तान आयो आहे। उन ट्रेन उहो 2-3 ॾींहं पोइ उते रहियो। पोइ हिते हैरान थींदो हो, जॻह ॾिसंदो हो त उते हिंदुस्तान वियो त हैरानी सां पियो चए, बाबा उते हर घर में हर कमरे में पखो लॻल आहे। माना हुन लाइ उहो पखो बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि वरी वरी आहे। एॾी यूनो गुरबती हुते। गुरबत वारे हिसाब सां त भारत में गुरबत घणी उन आहे। टाइम में घणी हुई, हींअर त हींअर ख़ैर त तमामु एडवांस थी आहे। वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही आहे। अच्छा, तव्हां भला हिते जो आयो हो पटीदल में, तव्हांजा ॿिया भाइर बि? सभु असां 5 भाइर आहे। हींअर बाक़ी जेके आहिनि कराची में आहिनि। उहे छा था कनि हाणे? हिकिड़ो अज़हर त ख़बर आहे स्टोर हलाईंदो, उहो रिटायर थी वियो आहे, घर आहे, बीमार आहे, मुजाहिद आहे, उनखे सरकारी नौकिरी कई महकमे मौसमियात में। हींअर हू बि रिटायर आहे, सम्झो साईं। बाक़ी इम्तियाज़ आहे गवर्नमेंट जी जॉब में, सुठी का जॉब आहे 19-20 ग्रेड जी, इस्लामाबाद में ड्यूटी आहे, पर कहिड़ी जॉब आहे या मूंखे ख़बर न आहे। इमरान आहे, उहो शिपिंग कॉर्पोरेशन में सुठो कमाए थो, पंहिंजे पेरनि ते माना ख़ुशि आहिनि। जेके करे हितां जेको विकियूं त उते बि जॻह वठां, ध्यानु कोन कयूं पैसे जो, पंहिंजी जॻह वठी पंहिंजो वेही रहिया। बाक़ी अलाह मूंखे औलाद में 7 औलाद ॾिनियूं आहिनि, 4 किकियूं आहिनि, 3 पुट आहिनि। अच्छा, पुट तव्हांजा छा कनि? साईं वॾो पुटु जेको आहे DHMS आहे, हेमियोपैथिक डॉक्टर आहे, प्लस स्टोर आहे हुनजो, मेडिकल स्टोर, माना पंहिंजे पेरनि ते बीठल हा आहे। बीठल आहे। ॿियो नंबर जेको पुटु आहे मुंहिंजो डॉक्टर एहसन, उहो FCPS आहे। अच्छा, हा, उहो डाउ में आहे, इंचार्ज आहे हुनजो गेस्टो जो, सॼो वार्ड में डाउ मेडिकल। डाउ कॉलोनी में। नंढो जेको दादरो मुंहिंजो पुटु आहे डॉक्टर मोहसिन, जेको तव्हां वटि बि रही वियो आहे बोर्ड में, तो हू सर्जरी में FCPS करे पियो थो, हॾनि जी सर्जरी में, ट्रामा सेंटर सदर में हींअर उन उते जॉब आहे। अलाह जा अहसान पंहिंजे पेरनि ते, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सभ खां वधीक अलाह जो अहसान आहे त हू लुफ़र न आहिनि, कंहिं पार्टी में कोन आहिनि, कंहिं किट में कोन आहिनि। बाबा पंहिंजी ड्यूटी करणी, नमाज़ पढ़णी, मानी खाई, निंड करणी, बसि। नज़ीर ॾाढो सुठो अमल, तव्हां पंहिंजे औलाद खे सुठियूं जॻहियुनि ते पुॼाए छॾियो। अलाह पहुचाए, तव्हां महिनत, तव्हांजी हा, महिनत हा, सां पहुता। बिल्कुलु। माण्हू कोशिशि करे थो, पोइ कंहिं अलाह जॻह अलाह ते अलाह पहुचे थो। हा। माशाअल्लाह। बाक़ी मुंहिंजे पुट महिनत वॾी कई, छो त कॉम्पिटिशन त ख़बर आहे घणी। पहिरियां असांजे मेडिकल जी सीटूं हुयूं जामशोरे में, पोइ हुननि ट्रांसफर करे छॾियो लाड़काना, इहो 0 सीटूं। हाणे 36 सीटूं में 4-4.5 छोकिरा वेठा, 36 कामयाबु थिया। अच्छा, तव्हांजा हमसर जेके दोस्त हुया तव्हां सां, उन्हनि जो कुझु हाल अहिवाल ॿुधायो। डॉक्टर मुर्तज़ा मरूम हूंदो, मुंहिंजो भाउ जहिड़ो दोस्त हो। माशाअल्लाह। अलाह हुनखे जन्नत ॾे, अलाह ताला पंहिंजे दोस्तनि खे यादि कयो, मफ़रत करे। कुझु यादूं हुजनि त उहे बिल्कुलु शेयर यार, कयो सॼी असां उमिरि सां। सां गॾु ॾिनी। अख़्तर मुंहिंजो दोस्त हूंदो हो मरूम, हा, माशाअल्लाह। सम्झे साईं, तव्हां सां गॾु। हा,
ॿियो इक़बाल दांगियो हूंदो उहो मुंहिंजो दोस्त हूंदो हीअ असांजो सॼो जोड़ हूंदो पोइ जंहिं महिल हिते पटीगंज में मेलो लॻंदो हो त असां मेलो घुमणु वेंदासीं ऐं असांजी हालति इहा आहे ॿ टे कलाक जीअं असां मोटरसाइकिल ते मेलो घुमंदा हुआसीं ऐं वॾी माना गिरेबान खोले जीअं उहो गुंडा हूंदा आहिनि ईअं चकर ॾींदा हुआसीं पोइ इहा सम्झ में आई त हीअ असांजी वॾनि जी इज़त थी न त माण्हू अहिड़ा खिलाणा न न साईं हूंदो आहे सॼी ॻाल्हि आहे पोइ ख़बर आहे वॾनि जी असांजी इज़त थी अबा हाजी जो पुटु आहे हाजी जो पुटु आहे को पीर साहिबु असांजे कोन पोखियो त बाबा ईअं न कयो या ईअं उन्हनि बि को नोटिस न वरितो हालांकि शिकायतूं उन्हनि में पहुची हूंदियूं पर असां कंहिंखो ईअं का शइ न कईसीं बसि वरी मोटरसाइकिल ते हलंदासीं टीटी कंदा जवानी मस्ती सम्झ साईं पर अलाह बचायो खला न लॻा कमु असां खल न इहा असांजी साल में एंटरटेनमेंट मेलो ई हूंदो या हूंदी सिनेमा सिनेमा पोइ बाद में थी पर इहे एंटरटेनमेंट वेंदासीं 8 15 ॾींहं वेंदासीं पर उन महिल में असांखे माइटनि जी ज़रूरत कान्हे लिकी थी बि वेंदा हुआसीं नवाब शाह भला करे हलूं था फिल्म ॾिसणु का फिल्म अहिड़ी लॻी आहे त सीट जी ॾियो न कॾहिं सवारी सहूलियत कान्हे नौशारे भला फिल्म ॾिसणु नौशारे फिल्म ॾिसणु वेंदा हुआसीं जॾहिं वॾनि जी ज़रूरत हूंदी पोइ अलीआबाद में वॾेरा हूंदा हुनजी जीप घुराईंदो ॿुधणु खणणु मरो शाहनवाज़ राजपाल करोड़ी वारो हिननि सां बाबी साहिब जो रस्तो घणो बाबू साहिब हिननि जो फैमिली डॉक्टर हो पोइ असांखे जॾहिं वञिणो हूंदो हो त पोइ इहा घुराईंदासीं पोइ उन में असां 8 15 ॾींहं महीने साईं ॾाढो सुठो तव्हां सां कचहरी थी हाल अहवाल थिया पर अञा मुंहिंजी दिलि चए थी तव्हां सां कचहरी कयूं साईं इहो भला हज ते तव्हांजो जंहिं महिल वञणु थियो त उन जूं को असांखे यादियूं ॿुधायो त कीअं तव्हांजो प्रोग्राम थियो कहिड़े बैंक में पैसा जमा कराइण कुझु मुनाफ़े जा मूंखे मिलिया थोरो घणो बिज़नेस आहे मुंहिंजो त उते मैनेजर साहिबु हूंदो आहे अबड़ो जी साईं मूंखे चई डॉक्टर साहिबु 2 मिंट वियो मां इहो हज जो फार्म भरे वठां माशाअल्लाह मुंहिंजे यार इहे पैसा बि मुंहिंजे हथ में आहिनि मुंहिंजे यार मुंहिंजो भरे छॾ पर 2 मिंट तक मां इशारो थी वियो तव्हांजे मथां हा अलाह जो हा हिन वक़्तु मुंहिंजी न ख़्यालु हो न निमाज़ बि कोन पढ़ंदो हो सही न हिकिड़ो हूंदो आहे पासे इरादो हूंदो आहे इन पासे को बसि इशारो थी वियो इशारो मथां इशारो सो असां उहो फार्म भरियोसीं उहो सभु फार्म असां पास थी विया ऐं असांजो पोइ ख़बर पई आहिस्ते आहिस्ते 10 ॼणनि जो ग्रुप ठही वियो माशाअल्लाह जंहिंमें मरी हुआ शर हुया ऐं हुते बि अलाह ताला असांखे अलाह ताला जा ख़ासि महिमान ख़ासि असांजी संत मानी टिकी दावतो हर सेठ खलील सां गॾु हूंदो अलाह हिनखे हयाती ॾे हिन ई ड्यूटी हूंदी मानी वठण जी मानी वठण लाइ उते असांखे 6 कलाक 8 कलाक लॻंदो रश हूंदी न साईं त हीअ निमाज़ पढ़ी सिधो लाइन में लॻंदो वञी असां ईशा जी निमाज़ पढ़ी निकिरंदा हुआसीं त हिनखे मानी हिन हथ में हूंदी वञी खाईंदा हुआसीं भई नेरण त हाणे उहो बिस्कुट वग़ैरह चांहि भेटो थी वियो पोइ सॼो ॾींहुं पोइ अलाह जी मदद हूंदी हज थी वियो असांजो अलाह जे अहसान अलाह ताला करायो अदा वरी पोइ ॿीहर वरी मूंखे मोला घुरायो 2016 में उहो बि ॾाढो VIP असांजो हज थी वियो अलहमदुलिल्लाह उहो पूरी बि मूंसां गॾु हुई पोइ असां तक़रीबन 16 किलोमीटर फ़ासिलो आहे मीना जो ऐं हरम बाग जो असां पंधु ई था वेंदा आहियूं सवारी 5 ॾींहं बंदि हूंदी आहे सवारी 5 ॾींहं हलंदी न 16 किलोमीटर माना 32 किलोमीटर ओट मोट थी हा सुबुह मां असां निकिरंदा हुआसीं नाश्तो वग़ैरह करे 8 बजे राति 8 बजे असां ईशा अची पढ़ंदा सॼो ॾींहुं तवाफ़ इन में शामिलु हो कंकरियूं इन में शामिलु हुयूं ॾाढो चुटियोसीं शैतान खे टिनी खे हिकिड़ो त हुते मूं ॾिठो पठाण बूट खणी पियो हणे ईमान बूट खणी विछले हणी शैतान खे डस खंजीर का बच्चा हमको लड़ा हा हा ॾाढो मज़ो कई छाणे जज़्बो आहे हुन ईमान आहे अलाह सां राज़ी थियो
हज़रत ॾाढो सही सुठो ॾाढो मज़ो आयो ज़मानो हूंदो जी साईं त साईं जन वञे पियो हिते हिकिड़ो अमरा वेठो ॿकरी पियो चाढ़े चए पियो हे अलाह तूं मूंखे मिली आहे मां ॾाढी तुंहिंजी ॾाढी ठाहियां तोखे तेल मखियां तोखे मां ज़ोर ॾियां तुंहिंजी ख़िदमत कयां त हज़रत मूसा साहिब ने दाबो ॾिनो चए अलाह जहिड़ी शख़्सियत लाइ अहिड़ी ॻाल्हि तूं करीं त पोइ अलाह जो फर्ज़ु आयो पैगाम बाबा ही मुंहिंजो आशिक़ आहे हिनखे न चओ मोहबत जो करे न मोहबत में चवे त मोला मूंखे मिली वञे मां तोखे ज़ोर ॾियां तोखे मालिश कयां मथे खे तुंहिंजी ख़िदमत कयां मोहबत हुई पर हा। जेको हुन वटि माना अकुल हुयो उन हिसाब सां ॻाल्हाए पियो। पर हुई मोहबत अलाह सां मोहबत खां सवली ॻाल्हि न आहे हाणे जीअं असांजे सिंध सरकार में अलाह जी महिरबानी सां साईं बिटाई आहे साईं लाल शहबाज़ आहे हीअ असांखे ॿुधाए आहिनि त बाबा अलाह जे रस्ते ते हलो दीन जो रस्ते ते हलो हिननि दुनिया में पीरनि फ़क़ीरनि ते हिते इस्लाम खे पखेड़ियो साईं जेको अलाह जो थियो उहो दुनिया छॾे वेंदो सिंध में पीर तव्हांखे ख़बर हूंदी फ़क़ीर हूंदो रोज़दार फ़क़ीर हूंदो साईं लाल शहबाज़ कलंदर जो हा ईअं हिते सुठा बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि ऐं उन्हनि जे वसीले सां ऐं अलाह इहा नेमत असांखे वधीक हिते ॾिनी आहे कहिड़ो बि बेनमाज़ी हुजे किथे बि तोखे ॻोठ वणो तोखे मिलंदो पर उहो चवंदो अलाह हिकु ॿी ॻाल्हि न हा कंदो सही माशाल्लाह ॾाढो भलो हाणे तव्हां पंहिंजे वालिद साहिब जे बारे में ॿुधायो त उहो तबियतनि कीअं हूंदो हुयो सख़्तु हूंदो हुओ साईं तमामु सख़्तु हूंदो आहे असां नरम हूंदो या दरगुज़र कंदो या हा छोकिरा हेॾे थी मोचा ॿुधा कोन हणंदो हो। मक़सदु बाबो साईं माना वेट में करो हो असां बि आवाज़ में बि करो हो पर असां ॾाढो डिॼंदासीं ॾाढो पिरोड़ खेॾे खेॾे जो मुखालिफ़ ख़बर पई आहे किथे ॾिठई त पोइ हे दूरबीन सां खे मारी वियो बाक़ी ॿी कंहिं ॻाल्हि ते असांखे न मारियो मुंहिंजी तरबियत ख़ासि तरह जेकी कई उन में उस्ताद अब्दुल रहीम मरूम जो अलाह ताला हुनखे जनम में जयूं ॾे अलाह ताला उन ख़बर खे रोशनी सां मुनवर करे उन मूंखे पंहिंजे पुट उन आयो स्कूल में बि पाण ट्यूशन ॾींदो हो हिते अची बि ट्यूशन ॾींदो हो माशाल्लाह हा सो उस्ताद नज़र सरफराज़ साहिब जेको तव्हांजो छा थींदो हुयो मुंहिंजो हू भाउ अच्छा उनजो भला औलाद या उन औलाद ई हिकिड़ो पुटु आहे पाण गुज़ारे वियो आहे पाण गुज़ारे हा बोर्ड ऑफिस मुलाज़िम हो कराची में पाण हाणे उन जी घरवारी आहे लेक्चरर आहे ख़ुशि आहिनि अलहमदिल्ला अलाह जी महिरबानी आख़िरी ॿ दफ़ा आयो सरफराज़ ते हा न पछाड़ी वारे दौर हा में। पर उते उनखे हार्ट अटैक थी वियो सम्झो उहो बि तव्हांजो भाउ हा गुज़ारे वियो हा उनजो छोकिरो आहे छोकिरो पुटु आहे उहो नौकिरीअ में आहे न अञा पढ़े अञा पढ़े थो उन्हनि सां अचणु वञणु आहे न राबतो तमामु घटि नंढो पर तव्हां हिते पढ़ी जा ई थी वियो मां पढ़ी वेंदो आहियां हींअर बि मुंहिंजो पुटु कराची में आहे उहो न पियो छॾे मुंहिंजो भाउ मुंहिंजी बिटी आहे मां क़बर बि ॾिसी आहे जॻह बि ॾिसी आहे चवंदा हिते मूंखे ॿुधजो मूंखे दुआ कयो त हिते नसीबु थिए मौत मूंखे हीअ मुंहिंजी मिटी आहे मुंहिंजो वतन आहे हिते चारि माण्हू अची ज़रूरत पवंदा हुते त कंहिंखे ॼाण साईं वधीक चवां पर उते कोन्हे हार क़ब्रिस्तान जो संभाल न आहे न को अचे थो जेको दफ़नाए आयो उते क़बर जी जॻह मिलंदी लख जी 1.5 लख जी 2 लख जी हा पैसनि ते आहे। पैसनि ते आहे हिते मूंखे मोहबत बि मिलंदी गुरूर बि मिलंदो हा अलहमदिल्ला मूंखे 4 दोस्त बि ईंदा मूंखे दुआ बि कंदा इहे इन्हनि जी असांखे ज़रूरत आहे साईं वॾी महिरबानी तव्हांखे अलाह सिहत ऐं सलामती ॾिए महिरबानी अञा इहो बसि ख़िदमत कयो माण्हुनि जी अञा तव्हांखे अलाह साईं जेको आहे सो तरक़ी ॾिए असांखे हिते सम्झ डॉक्टरी न आहे वस्तदारी आहे राति जो आयो ख़िदमत त आहे न साईं ख़िदमत त सम्झ साईं राति जो बि थिए थो न माण्हू हा बिल्कुलु या न राति जो कोन उथंदा आहियो बिल्कुलु उथंदो अॼु नहीं चवंदो न ख़िदमत आहे न बिल्कुलु एमरजेंसी अटेंड करणी आहे उहो जेको राति जो मसलो थींदो आहे ईंदो आहे त उनखे एमरजेंसी हूंदी आहे की घर मां कढियो आहे हा उनखे निकिरी बिना आयो हिन में उहो छा ईंदा या पेट जे नंढे ॿार जा यकन जे इहो बर्दाश्त कोन थो थिए न साईं हवा के सही था चओ सूर त हुअं को बि न पर हीअ सूर परे खाली नंढा ॿार हा हूअं त हूअं नंढा ॿार मां अॻे में बि हाणे नंढे ॿारनि जे नाले सां मशहूरु हाणे डॉक्टर बारिक साहिबु आहे ॿारनि जो डॉक्टर तॾहिं कोन हुआ
पर अॻ में मां नंढे ॿारनि मोकिलंदमि हा तव्हां मशहूरु हूंदा ॿार खे त माना इज़त रखी हा डॉक्टर मोहम्मद अली पासो वठो था ॿार ई खणी वञो रब आयो चङाई कंदो हो अलाह जी रहनुमाई हूंदी हिते जेको थियो असां ऑपरेशन बि कया हा हमरा हिकु जलाल जी जो हुयो तो भट्ट हुयो राति जो टाइम हो काती खणी पियो वञे सीर विझण जे लाइ त शाम न लॻल हो हुनजो हुनमें कनात में जंग जो लॻी जो फाथो त किरियो तो छुरी जेकी सीने में सॼी नज़र अंदरि सॼी अंदरि दिलि खां को अधु सेंटीमीटर बचा खणाए आया हिते ॾिठो मां मुंहिंजो राशा मोकिली बनी वेंदो माइट ॿुधायो मूं चयो हाणे जेको आहे तुंहिंजो साम्हूं आहे मां कमु कयां थो वरी खणे अवल त उहो छुरी कढी त बचा थियो हट बि ॾिसण में अची पोइ हुनखे स्टिच कयो अलाह जे लाइ अलाह तो ॼाणे पोइ उन वक़्तु पैसे से लालच कान्हे मरीज़ जो सिर हा साईं इहा ख़िदमत आहे न इहो इहा ई ख़िदमत अॼु बि हू किथे मिलनि था एॾी ख़िदमत एतिराम कंदा हूंदा बिल्कुलु छो त उहो मामिलो पैसे जो न हो मामिलो ज़िंदगी जो अलाए केतिरा केस असां कयासीं हिकिड़े अमरा खे हेॾो मोह जो आहे डांड खणी उथी वियो ॿाहिरि निकिरी आया उन्हनि हवा पई भरणी मूं चयो हिनखे नवाब जो आहे राति जो टाइम मुंहिंजे 8 जो नवाब शाह मोकिलियो हीअ फाटी पियो बसि थी वियो अब उते खटाई उते सुम्हायो 21 स्टिच कया हुआसीं बची वियो अॼु बि किथे मिली ईंदो आहे औलादी आहे हा साईं हथ शिफ़ा मूंखे ॾिसंदो आहे खिलंदो आहे हथ शिफ़ा आहे उहो हथ शिफ़ा हुई नियत साफ़ी जे लालची हुजऊं हा त तॾहिं त थिए थो न कामयाबी अलाह जी मदद थी अचे नियत जो साफ़ आहे त पोइ कामयाबी बि थिए थी हींअर असांजे हींअर कमर्शियल थी विया पहिरियां जेको उन गिज़र सां घणा ॾो करे साईं महिरबानी लख थोरा अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो महिरबानी इहो डॉक्टर मोहम्मद अली साहिबु जंहिंसां असां कचहरी कई खे लाइक कंदा शेयर ऐं सब्सक्राइब कंदा तव्हांजी महिरबानी आईंदड़ प्रोग्राम ताईं नज़ीर अहमद अंसारी खे इजाज़त ॾींदा अलाह हाफ़िज़